डिगड़ी में सकाफ़ती हवाले से रंगारंग सकाफ़ती सिलसिलो जारी है। डिगड़ी भर से ॻोठ राणो रमदान में शानदार सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम की शुरुआत कुरान शरीफ़ की तिलावत से कई वई, जंहिंखां पोइ शागिर्दनि तक़रीरूं, टैबलेट ऐं खाका पेश कया। क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। सकाफ़ती नुमाइश लॻाई वई, जंहिंमें मिट्टी सां ठहियल थाऊं, वेस गज, वंझणियूं, छिबियूं, कुहाड़ी, मोर ऐं ॿियो सामान सजायो वियो। उस्ताद थांवरदास मुर्तज़ा रमदान, नवीद रमदान ऐं ॻोठाणनि पारां शागिर्दनि में इनाम विराया विया। तक़रीब में मुक़ररीन ख़िताब कंदे चयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्रामनि सां ॿारनि में शऊर उजागर थिए थो ऐं अॻिते वधण जो हौसलो ऐं हिमत पैदा थिए थी। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़, डिगड़ी। साईं कल मुंहिंजी बनी में पंहिंजो डेंगलो किरी पियो। छोरा रगो डेंगलन जे पोयां वे अरे मिठल हाज़िर साईं। अरे मिठल तू भी कल स्कूल देर सां में छो? साईं नी डेंगले जे करे। अच्छा अच्छा सारे